मम्मी हाँ चओ। अॼु रोटी तव्हां ठाहे सघंदव? मूंखे कुछ ठीक नथो लगे। रोटी त अॼु मां हिन खां ई ठाराईंदीमांसि। छा थियो तोखे? मम्मी अलाए कीअं कीअं तो लगे पियो। हाँ मूंखे बि तोखे बि। हाँ मम्मी, पर मूंखे ना लिंगन में ॾाढो सूर तो थिए पियो। ईअं तो लगे वाई थी पई आहे। अला सेम टू सेम, मूंखे बि ॼंगुनि में ॾाढो सूर थो पए। लॻे तो मूंखे बि वाई थी पई आहे। अच्छा ठीक आहे मम्मी, मां ई थी ठाहे वठां रोटी। The next day. रोशो बाम खणी अचो तव्हां, मथो फाटे थो पियो। अच लॻाए अची करे। हाँ हेॾा मां बाम खणी थी अचां, लॻायांव थी पई। हिकिड़ो मिंट मम्मी, तव्हां त ठीकु आहियो न बिल्कुलु? हाँ मूंखे छा थियो, चङी भली त लॻी पई आहियां। हेॾा ॾिठो मम्मी खे कुछ बि कान्हेव। मां चयोमांव न, मम्मी तव्हां खां वधीक मूंसां प्यार कंदी अथव। छा चवण छा थी चईं भई? ॾिसो, मूंखे जेॾी महिल बि कुछ भी थींदो आहे, मथे में सूर हुजे, लिंगन में सूर हुजे, त ऑटोमेटिकली मम्मी खे बि थींदो आहे। इहो प्यार ई त आहे ना, प्यार ई त आहे, ॿियो छा आहे? ॾिठो न तव्हांखे मथे में सूर थियो त मम्मी खे कुछ बि न थियो, है ना मम्मी?